भलीकार दोस्तों, आगा ज़फ़र अवं ख़िदमत में प्रोग्राम है कल्याण जा मेहमान। कल्याण जे मेहमान में असीं तव्हांखे मिलाईंदा आहियूं उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि शख़्सियतुनि सां जेके जिन पंहिंजी हयातुनि में को न को कमु कयो हूंदो आहे, का न का मंज़िल हासिल कई हूंदी आहे। अॼु असां सां गॾु आहे हैदराबाद सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ी तमामु ज़हीन सोशल एक्टिविस्ट, गॾोगॾु पॉलिटिकल एक्टिविस्ट, गॾोगॾु इंसानी हमदर्दी, यानी जेकॾहिं हुनखे ह्यूमन राइट डिफेंडर चऊं त तव्हांखे मिलायूं था मोहतरमा नाज़िश फ़ातिमा साहिबा सां। वेलकम। थैंक यू। थोरो अचूं था तव्हांजी हीउ जेको आहे असांजो प्रोग्राम, हिन जो फॉर्मेट कुझु अहिड़े क़िस्म जो आहे त कुझु ॻाल्हियूं असीं ज़ाती कंदा आहियूं ऐं कुझु जेके तव्हांजे प्रोफेशन्स सां। त तव्हांजो जेको कैरियर शुरू थिए थो, जेको या नंढपण तव्हां किथे गुज़ारियो? हैदराबाद में। स्कूल जी तालीम? असांजी जेका स्कूल जी तालीम हुई उहा बि हैदराबाद में कैंट में हिकिड़ो स्कूल हूंदो आहे, एंजलिक प्राइमरी स्कूल। उन खां पोइ वरी फेडरल गवर्नमेंट में एजुकेशन हासिल कई। हयात स्कूल मां बोर्ड जा एग्ज़ाम्स ॾिना, पोइ वरी नज़रत कॉलेज, मास्टर्स छा में कई तव्हां? मास्टर्स मां इस्लामिक कल्चर में कई। ज़बरदस्त। इस्लामिक कल्चर हिकिड़ो बहितरीनु ज़ाहिर आहे। कल्चर, इस्लामिक कल्चर, यानी जेतिरा बि मुस्लमान आहिनि सॼी दुनिया जा, उन्हनि जो हिकिड़ो कल्चर आहे, उहो उन कल्चर ते तव्हां मास्टर्स कई। तॾहिं ई शायदि थी सघे तव्हां जेका तव्हांजी जेका सोशल लाइफ आहे, यानी मुंहिंजी मुराद आहे सोशल एक्टिविटी मां, त तव्हां उहो जेका सोशल एक्टिविटी आहे, इंसानी हमदर्दी ऐं इहो जेको तव्हांजो आहे पासो, तव्हां इन पासे कीअं आया? ॾिसो, मां जीअं त अॻु में बि ॿुधायो आहे इलाही इंटरव्यूज़ में त सोशल एक्टिविटीज़ मां पंहिंजे घर मां एडॉप्ट कयूं। मां पंहिंजी फैमिली खे ॾिसंदी हुअसि, हमेशह मुंहिंजी अम्मी माण्हुनि जी हेल्प कंदी, बाबा खे मां ॾिठो हमेशह कंहिंखे अस्पताल खणी पिया वञनि, कंहिंखे एडमिट कराइनि पिया, कंहिंजो को इशू। उहो ॾिसंदे हुननि त फैमिली ऐं कुझु ॿाहिरि जे माण्हुनि जो कयो। मां वरी अला पनारे असांजी फैमिली में सच का प्रॉब्लम कोन्हे, पर जॾहिं थींदियूं आहिनि त असां गॾु बि वेंदा आहियूं। बाक़ी ॿाहिरि जेके बि असांजी ज़रूरत हूंदी आहे आवाज़ु ॾींदा आहिनि त उन्हनि खे। तव्हां पंहिंजे वालिद साहिब जो ज़िक्र कयो, सिंधी सहाफ़त जो तमामु वॾो नालो आहे, असांखे फ़ख़्रु आहे उन ते, असांजो उस्तादनि मां आहे भट्टी साहिबु। तव्हां पंहिंजे वालिद साहिब जो जेको पेशो आहे उहो छो इख़्तियार न कयो, दस्तगीर भट्टी साहिब जे? मां कोशिशि कई हुई, पर आई थिंक कि मां इहो चवंदसि कि मां पंहिंजे बाबा जी नॉलेज जे साम्हूं मां कुझु बि न आहियां। ऐं हे कमु बि जेको आहे सो बसि इहो बि अलाह साईं जी हिकिड़ी नेमत आहे जो कयां पई। छो मुंहिंजी लाइफ में मां इहो सभु कुझु सोचियो न हो, हे सडनली कुझु सिचुएशन्स थियूं जो मूंखे ही ट्रैक अलाह साईं ॾिनो ऐं मां ॻोल्हियो पिए त मुंहिंजो ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, त पोइ ही सभु शयूं मुंहिंजे साम्हूं। तव्हां जेको कम जो जेको सोशल एक्टिविटी आहे तव्हांजी, उहो तव्हां शुरू कयो औरतुनि जी बहितरी खां न, ऐं पोइ वरी तव्हां हेॾां जेको ख़्वाजा सरा, माना इहो टर्न अप कीअं आयो तव्हांजी ज़िंदगी? टर्न अप न आहे वादा। औरतुनि लाइ बि असां फेम पावर शिरकत गाह जे प्लेटफॉर्म तां असांजी मंथली मीटिंग थींदी आहे। खतीजा मैडम कराची मां ईंदी आहे। असांजो ॾाढो सुठो वुमेन पॉलिटिकल फॉरम आहे, वुमेन एक्शन प्लान ठहियलु आहे असांजो। उन ते असां वुमेन्स कमु कंदियूं आहियूं, कम्यूनिटीज़ में वञी औरतुनि खे आगाही ॾींदा आहियूं त तव्हां पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खां कमु कीअं वठी सघो था। तव्हांजा जेके इलेक्शन्स में खटे काउंसलर वग़ैरह ईंदा आहिनि, तव्हांजा जेके एरिया जा मेन मसइला आहिनि, रोडनि जा, ड्रेनेज जा, स्ट्रीट लाइट जा, XYZ कहिड़ा बि स्कूल्स वग़ैरह जा, उन हिसाब सां। उन खां पोइ ट्रांसजेंडर कम्यूनिटी जेको कोविड आयो, कोविड में तव्हां ॾिठो कि हर को बुख मरे पियो। मां उन्हनि जी बि ॻाल्हि कंदसि, जेके नचण ॻाइण वारियूं लेडीज़ आहिनि या ख्वाजा आहिनि, सभु कुझु बंदि हो, हर को बंदि हो। उनमें राशन डिस्ट्रीब्यूशन जे दौरान उन्हनि सां मुलाक़ात थी। उनखां पोइ जॾहिं मां उन्हनि जे विच में वेठसि वञी, ॾिसो मुंहिंजी ऑफिस जॾहिं खां मां 2016 खां ठाही हुई त उते ख्वाजा ईंदा हुआ ऐं मूंखे ॿाह में धाॻो ॿधी वेंदा हुआ, मूंखे दुआ ॾेई वेंदा। मूंखे इहो अलाह जी तरफ़ां ई गिफ्ट आहे कि मूंखे रस्ते पंध में जिते ख्वाजा ॾिसंदा आहिनि, मुंहिंजे मथे ते हथु रखंदा आहिनि, मूंखे दुआ ॾींदा आहिनि। त ही सभु अच्छा, ठीकु आहे। इन खां अलावा तव्हां मूं ॾिठो आहे सोशल गैदरिंग्स में, स्पेशली जेके असांजूं कल्चरल ऐं जेके आर्टिस्टिक जेके थींदियूं आहिनि गैदरिंग्स, तव्हां उते बि हूंदा आहियो। इन कल्चर जे हवाले सां तव्हां कुझु कमु कयो आहे? कल्चर जे हवाले सां मुंहिंजो जेको आहे 2014 खां ट्रेडिशनल कपिड़ा ठाराइण जो कमु हो, जेको मां ओमान ताईं मोकिलण जी कोशिशि बि कई हुई ऐं काफ़ी हद ताईं कामयाब बि थियासीं। ऐं ॿियो मुंहिंजूं पुफू ॾाढो सुठो इहो कमु कंदियूं आहिनि हैंडीक्राफ्ट वग़ैरह जो। त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी शयूं जेके आहिनि ख़ानदानी। अच्छा, जेके मूं तव्हांखे ॾिठो आहे त तव्हां जेके आर्टिस्ट्स आहिनि असांजा, यानी तव्हां हींअर ज़िक्र बि कयो
नचण वारनि मायुनि जो या ॻाइण वारा मर्द थोरे मायूं या एक्टर्स या उन्हनि जा न ऐं अदाकारनि जी ॻाल्हि थो कयां ऐं ॻाइण वारनि जी ॻाल्हि थो कयां मूं उन्हनि जी एक्टिविटीज़ में तव्हांखे ईंदे वेंदे ॾिठो आहे उन्हनि जी गैदरिंग्स में तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे कंपाइल जेको कीअं था कयो ॾिसो मैनेज करिणो पवंदो आहे तव्हां शैला जो ज़िक्र कंदा हूंदव सनम मारवी जो त हे त असांजो सिंध जूं नामवर शख़्सियतूं आहिनि असांजूं भेणूं आहिनि असांजो फ़ख़्रु आहे त बिल्कुलु उन्हनि सां हिकिड़ो भेणुनि वारो रिश्तो आहे इज़त जो रिश्तो आहे ऐं हिन सोशल मीडिया जी महिरबानी आहे असांखे गॾे छॾियो आहे अच्छा दोस्तो वरी पाण थोरो मैडम जे ॿिए पहलू ॾे हलूं था सियासी पहलू सियासत में तव्हां कीअं आहियो सियासत मूंखे न ईंदी मूंखे न ईंदी न तव्हांखे सियासत न ईंदी आहे पर तव्हां सियासत में आहियो मां कोशिशि कयां पई सिखण जी ट्रेनिंग कंहिंखां मुतासिर थी तव्हां सियासत में आहियो आइडियल त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ई आहे बचपन खां वठी पोइ तव्हां पीटीआई में छो आहियो पीटीआई में उहो त मोहतरमा शहीद थी वई इन करे अच्छा न पीटीआई खे तव्हां वरी छॾे विया हो पोइ वरी वापसि छो आहियो मां पीटीआई न छॾी हुई मां सिर्फ़ु उहिदे तां रिज़ाइन ॾिनो हो ॾिसो तव्हांखे जेको आहे न प्रॉब्लम्स थींदियूं आहिनि तव्हांखे जेको आहे सो अगरि का कंप्लेन हूंदी आहे त तव्हां एहतजाजन जेको आहे साइड थींदा आहियो तव्हांखे पर्सनल मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि त तव्हां साइड वठंदा आहियो साइड वठण या मसरूफ़ थियण जो मतिलबु थोरी आहे तव्हां छॾे ॾिनी अगरि मां छॾियां हा त मां एक्सेप्ट कयां उन शइ खे ठीकु आहे अच्छा मूंखे इहो ॿुधायो त जेकर हींअर जेको सिनारियो आहे मुल्क जो उन में मुंहिंजो पंहिंजो पर्सनल इहो ख़्यालु आहे त ईंदड़ जेके इलेक्शन्स आहिनि भली पोइ हिन साल थियनि या मथे साल थियनि उन्हनि इलेक्शन्स में कंहिंखे बि का वाज़े अक्सरियत कान हूंदी पर पीडीए में हीअ जेके ॿियूं जमायतूं आहिनि इहे गॾिजी मथां हुकूमत ठाहिनि ऐं सिंध त ज़ाहिर आहे पीपल पार्टी जी आहे जेकॾहिं तव्हांखे पीपल पार्टी जी टिकट ऑफर थिए सिंध मां तव्हां जॉइन कंदा इहो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे न आउं तोखां पुछां थो ॾिसो हर शइ वक़्त सां सुठी लॻंदी आहे न कुझु फ़ैसिला जेके आहिनि टाइम ते सुठा लॻंदा आहिनि ऐं मुंहिंजो जेको हिकिड़ो विज़न आहे मिशन आहे अवाम जी ख़िदमत आहे माण्हुनि जा कमु थियनि मुंहिंजी ज़ात अगरि मां जेसि ताईं ज़िंदा आहियां नाज़िश फातिमा जेसि ताईं ज़िंदा आहे कंहिंजे कमु अचे केरु दुआउनि जा हथ खणी उनखे दुआऊं करे मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे पीटीआई जी सियासत जेका आहे उनजो जेकॾहिं आउं चवां हिकिड़ी लाइन में मूंखे ॿुधायो त उनजो महवर छा आहे सिंध में कोन्हे अञा ताईं न आउं पुछां थो त पीटीआई जी सियासत जो जेको मक़सदु आहे मां कहिड़ी शइ जे गर्द घुमे थो पीटीआई जी सियासत जेको आहे मुल्क जी भलाई लाइ कोशिशि करे पियो ख़ान साहब पर अफ़सोस आहे ख़ान साहब खे बि टीम उहा न मिली आहे जेका मिलणु घुरिजे ऐं ख़ान साहब खे सचनि ऐं सुठनि माण्हुनि खे सुञाणणु घुरिजे ठीकु आहे ख़ान साहब खे सचनि ऐं सुठनि माण्हुनि खे सुञाणणु घुरिजे पर हुन जे चौधारी जेके बि माण्हू आहिनि आउं नथो सम्झां थो उहे सचा ऐं सुठा माण्हू आहिनि उन्हनि धोखा बि ॾिना आहिनि तकलीफ़ूं बि ॾिनियूं आहिनि हिकिड़े माण्हू त जेको 24 कलाक पहिरीं गॾु हूंदो उहो हिन हुकूमत सां गॾिजी हुनजा सभु जेके राज़ हुआ उहो हुनखे ॾिबो हुन चौधरी ॻाल्हि पियो कयां त इन जे हाणे जेकॾहिं तव्हां सभु चओ था त ख़ान साहब खे ॿीहर हुकूमत मिलणु घुरिजे पर ख़ान साहब वटि जेका टीम आहे उहा सभु करप्ट आहे त ख़ान साहब खे डेफिनेटली फ़ैसिला करणा पवंदा बोल्ड फ़ैसिला करणा पवंदा ऐं जेको ख़ान साहब असांजो हुकूमत में हो त ख़ान साहब 3 साल सिंध जी तरफ़ दौरा न कया उनजी मूंखे ख़ुदि तकलीफ़ हुई मां बार बार पंहिंजे वीडियोज़ में मैसेज ॾींदी हुअसि ख़ान साहब सिंध बि आपको देख रहा आप दौरे करें बार बार ॾींदी हुअसि सिंध जे सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो जेको ओवरऑल सिंध जी सियासत आहे सिंध ते अगरि हर पासे ॾिसो था त पीपल पार्टी छायल आहियूं ज़रदारी साहब चाहियो पियो उन में जेके अक्सरियत असांजी पोटेंशियल असांजी हिम्मत ॾिसो न असां इलेक्शन जी तयारी कयूं पिया असां कैंपेन हलायूं पिया असां कमु कयूं पिया तव्हां का स्ट्रेटेजी ठाही आहे त पीपल्स पार्टी खे जेकॾहिं कटिजे त कीअं कटिजे स्ट्रेटेजी वॾा लीडर्स ठाहींदा न असां मां अञा पाण खे लीडर न थी सघां जस्ट हिकिड़ो वर्कर आहियां अच्छा तव्हां वर्कर आहियो ऐं वर्कर जेके आहिनि से पॉलिसियूं न ठाहींदा आहिनि पर वर्कर जेके आहिनि से पार्टियुनि खे ज़रूरु ठाहींदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजी पार्टी खे ठाहियो आहे हिते घटि में घटि तव्हां हुनजे लाइ कमु कयो था ऐं असांजी दुआ आहे त तव्हांखे अलाह साईं कामयाबी ॾिए तव्हांजी महिरबानी ऐं दोस्तो सदाईं जेको चवंदा आहियूं त अंगूठो भणो ऐं सब्सक्राइब बि करियो जिन न कयो आहे दोस्तनि तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी